जाबिर खान हाणे माठ करे नाहे वेहण राज केड़ो कम करे ॾेखारियो आहे मुझे माठ करे वेहण में वॾो मक़सद आहे छो त के सिधी आंगुर सां नाहे निकरंदो जाबिर खान रहमान घर में घिरी तोखे मारण जो धमकू ॾेई वा असां मरी त कोन विया आहियूं जाबिर खान शिकार अखियां हेॾो बीठो आहे ऐं तूं तीर हलाइण जो हुकुम नथो ॾीं रहमान सां भला ठा करण जो इरादो थई आहे जाबिर खान ठा न राणीअ रहमान जे रत जा ढुक भरींदो ऐं सॼो ॻोठ ॾिसंदो इहो रमज़ान मंटो लाशुनि जे मथां रोअंदो रड़ियूं ऐं राबाट कंदो पर हुनखे सहारो ॾियण वारो केर बि न हूंदो वारे वाह जाबिर खान सलाम थई ए अध जड़ा इज्जतूं इज़लतूं रहमान ऐं राणी जे करे मिलियूं थई मां रहमान खे माफ़ करे छॾिया पर हू शेर ऐं नवाब खान वारनि सां गॾिजी पियो आहे हाणे रहमान राणी जे लाश खे ट्रैक्टर जे पोयां ॿधी उन्ही कपर में दफ़न कंदोसान जेका रहमान मुंहिंजे लाइ खोटी आहे हा जाबिर खान हा इहो जल्द कम कर जीअं शेर वारनि जो रत थधो थी वञे रुगो इहो कमु नाहे करणो बख्शू फराज़ शहर खां अॼु वापसि अचे थो ॿिया बि घणा कम करणा आहिनि शेर वारा ख़ुशि न थियनि शेर खे रत वारींदुसि ख़ुशि न थिए त मुंहिंजी नूंहुं पंहिंजे भाउ खे परणाईंदो वॾी ॻाल्हि आहे जाबिर खान वॾी ॻाल्हि आहे का बि वॾी ॻाल्हि न आहे वाधल तव्हां ॿई वञी साहिबा खे चओ त मुंहिंजे घरां थी वञे ऐं पोइ तव्हां टई ॼणा वञी ॻोठ जे चौराहे ते बीहो फराज़ जीअं शहर खां वापसि अचे उनखे घर वठी अचो हा जाबिर खान तव्हां घर हलो असां जल्द साहिबा खे वठी था अचूं फराज़ खे बि हिफ़ाज़त सां घर पुॼायूं था पर पंहिंजियूं अखियूं खुलियल रखिजो अमा अॼु त कमाल करे छॾियई नाने मेराब जी त वाचे कोदो थी वई हाँ तुझे सदाई हार सिंगार करी न असांजी ॾाढी दिलि ख़ुशि थींदी साबा जे सर मथो सदको नी छोरा हां मां त लख भेरा सिंगार करे घुमा पर माण्हू छा चवंदा मुड़स मुए खां पोइ साबा सिंगार करदी घुमे अमा माण्हू भली चवनि माण्हू त तुंहिंजे लाइ अलाए छा छा था चवनि असां तोखे कॾहिं कुझु चयो आहे बाबा ईद बरात या शादी मुरादी ते घणी दिलि मुंहिंजी बि चवंदी आहे त मां ॿाहिरि सिंगार करे वञी विया पर छा कयां लॼ थी अचे हाँ ये तोखे बि लॼ थींदी आहे त उहो ॻोठ में माण्हू ॿुधा जंहिंखे लॼ न आहे थींदी अरे अंधा आयो छा छोरा बेरा बजड़ा खोड़ घुमंदा था वतन सॼो ॻोठ भरियो पियो आहे अमा नाने मेहराब ते अजाया इल्ज़ाम न हण नानो मेहराब बेवकूफ़ ज़रूर आहे बेहया न आहे अम्मा माइट आया थी साबा जे सर मथो सदको वञो छो न ॿुधायो था न कयो था न दर था खड़कायो अचे अचे त आगुर त पियो छो मासी साहिबा ॻाल्हि कंहिंसां न कजांइ कम जी ॻाल्हि बि कयो कहिड़ो सोन लधो अथव मासी साहिबा जाबिर खान चयो त हाणे जो हाणे अची घर पहुचो छो जाबिर खान जी का मां नौकरियाणी आहियां या मूंखे 12 महीननि जो हिते अनु पहुचाए थो वञे मासी साहिबा तोका दान नी आहे जाबिर खान खे शेर वारनि जी हाँ हाँ अम्मा 2.5 लख वारी 2.5 लख वारी समझी वई आहियां तव्हां हलो हलो पंहिंजे घर मां पाणे थी वञा जाबिर जे घर हा पर अॼु ई वञजांइ हिकिड़ो ॿियो बि कमु अथसि उहो पाणे ॿुधाईंदई ॿियो बि कमु अथसि ख़ैर वञा थी पाणे ॿुधाईंदो ख़बर पइजी वेंदी वञ अमा वञ वञ खेर त आहे न मिठा मामा साईं बस मामो न चओ बस जाबिर खान जो पुट आहीं उहो ई त आहियां हिन में को शक ई न आहे त पोइ इन में बि को शक न आहे त तो मुराद खे गोलियूं हयूं आहिनि रात तुंहिंजो छा लॻंदो आहे सोट मासा पोइ फाटुजा वरी मारोट तू छा थो चवं त पलान सिर्फ़ रत जे रिश्तनि जा कबा आहिनि जिन इंसाननि सां नाहक थींदो आहे न इंसानियत जे नाते उन्हनि जा बि पलान कबा आहिनि तकड़ न कर मामा साईं मां त आहियां ई बर्बाद तूं बर्बाद न थी तोखे मामी राणी ऐं चाचे रमज़ान जे लाइ ज़िंदा रहणो आहे आइंदा कॾहिं बि
नवाब खान या बे कंहिंजे मामले में मुझे साम्हूं न अचिजांइ। पता मां पंहिंजी मां जो मयारी थी पवां। मां तुंहिंजो दुश्मन आहियां। बाबा जी दुश्मनी जा पलां त मूंखां न वठ। सच तो चवे थो, जॾहिं ही मुंहिंजो दुश्मन ई नाहे त पोइ मां हिन सां झेड़ो छो कयां? अरे नी मां खाने तू ही जा आया यार रुके छिक भरा जाए पर इतने छो सुतो पियो एजा गाल बुदे अरे मां कोने हां नहीं अरे कसम दे दिया अरे कम ते ये दिया ए चलियो आया अरे अदार पा अदा पीते थई अजे पीते थई यार छन तू जो सदा ही टाइम जान कनो ही ए गाल बुदे के मुझे गाल बुदे अब था ए बुदे भला भाई में कहा जा भाई में हां रे चपा चली वकी चे था भला बुदे बाचा नालो जाए आप बाचा नालो जाए लथो यो के नालो तो हल भाषा नाली मुझे खबर काने का हर फर तुम जो टाइम जान कनो ही मुझे खबर आ ना अदारबा ओ अदारबा अरे अरबा न खमीसो चव आय को देखते आपते गाल मरी गुड़ा तू यो बुदा त वडरो मीर मोहम्मद मिलदो या कोन मिलदो यार मीर मोहम्मद हिते आ त तू लभी कोन तो जे वरी मीर मोहम्मद काडे वने थो त तू नाजिल थी दो जी काडियो मीर मोहम्मद के नवाब खान जो नौकर दीनू डॉक्टर दे शहर वठी वयो थस हां छा डॉक्टर के मुझे मतलब वडर मीर मोहम्मद के बाबा मीर मोहम्मद चाक ना है तो मोटे तो कने तो भाणे या पर अची विंदो आचे इंतजार क्या सो पर बुदा अरबा तो बादशाह नालो ने बतायो अरे जान छन मुजी बाबा हाणे ए छपा चलियो नालो मुझ तब चढ़ा दिए थे घर वाला तब चढ़ा दिए थे बाबा तुझे ही पांजे बारे में पे सोचा न सोची नहीं कर जिंदगी जी बेड़ीअ खे मुक़द्दर जे समुंड जे हवाले करे छॾ। खुदा खे जे मंज़ूर हूंदो तीअं थींदो थी। बाबा मुक़द्दर इंसान जे पांजे हथ में आहे, जिंदगी ज़हर बनाए या ज़मज़म। तू चवण छा थी चाहीं? बाबा अज पहिरियों भेरो पछताव थियण लॻो आहे। पछताव? छाजो पछताव? तुंहिंजी ज़िंदगीअ जो, पंहिंजी ज़िंदगीअ जो। सोचां थी त रहमान सां शादी करण बदिरां ज़हर खाई छॾियां। घटि में घटि मुंहिंजे करे तोखे तकलीफ़ूं ऐं ज़िलतूं न सहणी पवनि। रानी पुत्र कुछ गुज़री आहे ऐं कुछ गुज़री वेंदी। पछताव मां छा वरंदो? न बाबा, जेकॾहिं ईअं ई गुज़ारणो आहे त पोइ तूं ऐं मां अकेला बि गुज़ारे सघूं था। पोइ रहमान जी असां सां गॾु रहण जी ज़रूरत कहिड़ी? रानी जी, गुस्से में इंसान गलत फैसला करे वेंदो आहे। तू कुछ भी न सोच। मां सोचां थी त मर्द छा हूंदो आहे। छा रहमान सॼी ज़िंदगी गैरनि जी गुलामी कंदो रहंदो? कॾहिं बि पंहिंजे घर ते तवज्जो कोन ॾींदो? धीअ, आख़िर त रहमान थकिजी पंहिंजे घर न कंदो रहे ॾिसंदो सही। तेसी ताईं तूं ऐं मां कहिड़े ॾोह जी सज़ा भोगींदा रहंदासीं? ॿुधाए बाबा, रहमान सां मोहबत करण जी इहा सज़ा थी मिले? रानी जी, सब्र का शइ आहे, सब्र करणु सिख। वक़्तु वॾो उस्ताद आहे, चङनि भलनि खे सबक सेखारे थो छॾे। मां वक़्त जो वधीक इंतज़ार नथी करे सघां। मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे। रहमान खे नवाब खान या मूं मां कंहिं हिक जो थियणो पवंदो। रहमान अचे त तूं ॻाल्हाईंसि। जे हिन खे नवाब खान जे हुकुम ते हलणो आहे त पोइ मूंखे तलाक ॾेई छॾे। तलाक? हा, तलाक।
हाणे मुंहिंजी इज़त जो सुवाल आहे। समझा थी जाबिर का नंढड़ी ॿार कोन आहियां पर छा जेकी दिल में बला अथई न खोले करे ॿुधाए। जाबिर ॿी त का ॻाल्हि कोन्हे का पर जेकॾहिं पकड़िजी पयसि न त मुंहिंजी असुल टको बि इज़त कोन रहंदी। कुछ भी न थींदो, मां जेरो वेठो आहियां, कुछ भी न थींदो तोखे। जंहिं ॾींहुं तूं इहो कमु कयो न उन ॾींहुं तोखे इहे ॿई पुट पलाए ॾींदुसि। जाबिर पोइ त तुंहिंजा थोरा थी वेंदा। ॿारनि ज़ालत अलाए केतिरनि माण्हुनि खे हथ ॿधी ॿधी थकिजी पई आहियां पर मूंखे कोई खंघे ई कोन थो। पर हाणे त चवे ई थो न त ॿई परणाए ॾींदुसि, तूं वञी पंहिंजे कम खे लॻ। कमाल हो अजवासी साहबा सां कचहरी पिया कयो। साबा वीचारी रंज़ाल आहे, जाबिर सां उनजो जहिड़ो ठहे ई कोन थो। दर ते हली अचे थी तॾहिं तो इज़त ॾियासि। ॻाल्हि त का ॿी आहे, नथा ॿुधाइण चाहियो त न सही। तूं साबा खे छॾ, मूंखे इहो त ॿुधा तूं मुराद खे गोलियूं छो हयूं? तोखे झलियो अथमि न त मुंहिंजनि मामले में टंग न हणाईंदो कर। मूं घणो ई सब्र कयो आहे, हाणे हिक हिक दुश्मन खे ॾिसी रहंदुसि। मूंखे इहो ॿुधा त मुराद सां तुंहिंजी दुश्मनी कहिड़ी आहे? तोखे हक़ीक़त जी ख़बर पइजी वञे न, तूं ई मुराद खे जीअरो कोन छॾी आ। छा चई? सोनू मुराद जे करे ई मूंखां तलाक थी वठे। नवाब खान तलाक वठाए मुराद सां पढ़णु थो चाहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त पोइ सुठो कयो अथई, मां बि जीअरो कोन छॾियां था। पर ॿुध, तो वारो मामू इहो तोखे ॻोल्हींदो थो अचे, हिनखे अख में रखजांइ। मामू अॼु खां पोइ मुंहिंजी अखि खणी कोन ॾिसंदो, तूं पंहिंजो ख्यालु रख। अरे ठहियो, पंहिंजो ख्यालु रख। ॾिठो समिन रहमान खे मूंखे मारी। दिलावर ग़लति ॻाल्हि वरी कीअं आहे? मूंखे मीर मोहम्मद जी घरवारी सभु कुझु ॿुधायो आहे, तॾहिं त नवाब खान शहर वियो आहे। यार सुमर मुराद खे इहा मलणी ॾिनी कीअं? सची ॻाल्हि ॿुधाए, मूंखे इहो कमु शेर जो थो लॻे। शेर शेर ईअं कीअं कंदो? अड़े चरिया शेर खे ईअं करणु घुरिजे हा, छो त इन्ही में ई शेर ऐं नवाब खान जी इज़त आहे। उहो वरी कीअं? छो तोखे मीर मोहम्मद वारे सॼी ॻाल्हि ॿुधाइजो हुयमि। शेर खे सभु ख़बर पइजी वई आहे। हिते मुराद खे कुझु कोन चई पर शहर वञी घुमरी ॾेई आयुसि। शेर खे जेकॾहिं इहो पाण कमु करणो हुजे न हिते ई करे हा। मूंखे लॻे थो इहो कमु कंहिं यार दोस्त खां करायो अथई। यार दिलावर मुंहिंजो बि अंदाज़ो इहो ई आहे, पर हक़ीक़त अञा मत ॿी हुजे। अलाह ख़ैर करे, मुराद बची वियो आहे, इहो भलो थियो। बाक़ी यार नवाब खान खां ॾोहारी कोन लिखंदो। उथे पाण घर हलूं। हा यार अच त हलो। शाहू कर ख़बर, सोबत फ़कीर भला को बूटो ॿारींदो? अदा वॾा, सोबत फ़कीर आहे वॾो फनकार, कुझु न कुझु ज़रूर कंदो। शाहू मूंखे बि उहो ई थो लॻे, सोबत फ़कीर घटि कोन कंदो, छो जो सोबत फ़कीर खे नवाब खान घणो बेइज़्ज़तो कयो आहे। अदा वॾा, नाकाम त असां हर चकर थिया आहियूं, पर हिन चकर नवाब खान खे छॾणो न आहे। शाहू हाणे जेको बि कमु करणो आहे अटकल सां कबो, अॻ में पाण खे नाहे थियणो। ॻाल्हि सम्झ। समझी वियुसि अदा वॾा, समझी वियुसि, तुंहिंजी पूरी ॻाल्हि खे समझी वियुसि। नवाब खान ते जेका गोली हलाणी आहे न उहा बंदूक जी हलाणी आहे, ऐं कुल्हो जाबिर खान ऐं सोबत फ़कीर जो हूंदो। हा इन्हे में असांजो बचा आहे। सोबत फ़कीर ऐं जाबिर खान पाण में विड़ी हिक ॿिए खे मारे विझंदा अदा वॾा। शाहू लॻे थो सियाणो थी वियो हुई, आस्ते आस्ते उठनि खे जोराबा पारण सिखी वेंदी। अदा वॾा मुंहिंजो हुकुम खपे, उठ छा मां हथुनि खे जोराबा पाण सिखी वेंदुसि। बाबा जेकॾहिं फराज़ खे ॿिए कंहिं सज़ा न ॾिनी न त मां फराज़ खे अहिड़ी सज़ा ॾींदसि जो ज़िंदगी भर यादि रखंदो। सोनू नवाब खान हाणे फराज़ सां पाण ई निबिरंदो, तूं फराज़ सां को बि तालुक न रख। थी सघे हुनखे मौक़ो मिलंदे ई मुराद वारो हशर तोसां बि करे। बिल्कुलु, मां बि तोखे इहो ई मशवरो ॾींदुसि। मुराद जे बची वञण जो त मौजूदो आहे, फराज़ त मुराद खे मारे चुको आहे। न बाबा
फराज़ मूंखे फ़ोन करे सभु कुझु ॿुधाए छॾियो। हुन सोची सम्झी मुराद खे गोलियूं हयूं आहिनि। अहिड़ी जाइ ते गोलियूं हयूं अथईसि जीअं हू ज़ख़्मी थिए, मरे न। पर सोनू हू तोखे कॾहिं बि ज़ख़्मी न कंदो। हू हिक ई गोलीअ सां तोखे उॾाए छॾींदो। छो त हिन वक़्तु फराज़ जे मथां वहशत तारी आहे। सोनू, मां तोखे इहो ई चवंदमि त जेसीं ताईं मामिलो संभलिजे नथो तेसीं ताईं तूं घर खां ॿाहिरि निकिरो ई न। ऐं जे वञणु एॾो ई ज़रूरी आहे त पाण सां हथियारनि वारा माण्हू वठियूं वञनि। टुकड़े इहो मां तोखे बि चवायां थो। फराज़ त मूंखे कुझु बि न चवंदो। छो तोखे कुझु न चवंदो? कमाल थी करी। छा तूं सोनूअ जी मां नहीं? नवाब खान जी घरवारी नहीं? जो तोखे ईअं माफ़ करे छॾींदो? मम्मा, फराज़ भले तव्हांखे कुझु न चवे। लाल खान ऐं सोबत फ़क़ीर वारा जॾहिं बाबा खे अगवा करे सघनि था त हू घणो कुझु करे सघनि था। ऐं हा सुकड़ा, मुंहिंजो हिकिड़ो दुश्मन त नाहे न। अॼु इहो रहमान ॿुधायो आहे त लाल खान सोबत वारो फाइटियो इहे जाबिर खान सां मिलण संदसि ॻोठ विया आहिनि। बाबा, इहे सभु मुठ आहिनि। भले पाण में केतिरा बि विढ़ियल हुजनि पर तव्हां सां विढ़ण जे लाइ सभु गॾु आहिनि। घबराए न थिए। नवाब सभिनी को ॾाढो आहे। भले हू केतिरो बि ज़ोर लॻाइनि पर नवाब खे करे कुझु करे सघंदा। मां ये नेराने मेणा न ॾींदी कर। कमायूं नथा त छा था कयूं? कल लख रुपया नाने मेराब खां कंहिं कमाया? इहे त मूं पंहिंजे अटकल सटकल सां कमाया न। हां आओ 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 असां सवा नाने मेराब जे खीसे मां 8 आना त कढी ॾेखार। हिकिड़े ॾींहं में तोखे लख रुपयो कमायोसीं। लख रुपयो इहे कमाइबा पैसा। रे छॾीस अमर अमर सां कहिड़ा लेखा? छो यार नेराने त कुत्ते खे बि धक न हणबो। असां वरी बि इंसान जा बचड़ा आहियूं। इंसान जा बचड़ा आहियो न, पर तव्हां ॿिन्ही में त का इंसानियत ई थप ई कान्हे। साहब जे सर मथां सत को वञो, कोशिश करे जल्दी माण्हू थियो। जाबिर खान तव्हां जे लाइ संग पे थो ॻोल्हे। कीअं माण्हू थिया ॿुधा? मुछूं कूड़ा त माण्हू लॻंदे, हींअर त सफ़ा बिल्लो थो लॻी। मुछ खे वट ॾेई शादी कंदासीं। मुछ खे वट ॾेई शादी कंदासीं। अरे माण्हू त मां थो लॻा, तूं माण्हू आहीं। मुछ खे वट ॾेई शादी कंदो। माण्हू न आहियां, माण्हू नथो लॻा। ठहियो हाणे ठहियो। उथो वञी खीर ढुक वठी जो त चांहि चुको पी वञा। मूंखे शहर वारनि जे कम सां वञणो आहे। हां कम त खेरी आहे न मां। साहब जे सर मथां सत को वञो, खेरी हुजे या ना खे, करणो त आहे न। आओ मां आओ। तूं हाणे ॿ ट्रकड़ मानिया पचा वठ, असां मुंहुं धोऊं त खीर वठी था अचूं। उठ मुंहुं लिया। रहमान ख़ैर त आहे। एतिरो सवेर जी शहर निकितो आहीं। छा फराज़ खे ख़त्म करे निकिरी आयो आहीं छा? जेकर फराज़ के मां मारण चाहियां त मारे भी सघां पियो, पर न मारियो। अकेलो मिली वियो, ॻोठ पियो वञे। सुठो की खामखा भाणे जे खून में तुंहिंजा हथ रखजनि हा। नवाब खान मानू खे इन जे करे न मारियो छो तो मुंहिंजो भाणे जो आहे। नवाब खान जंहिं माण्हुनि जो जहिड़े सां को कम ई न हो त उन सां मां अजायो छो विढ़ंदो वठां? तोखे त मूं चयो हो रहमान फराज़ खे ख़त्म करे छॾ, पर हुनखे तूं नथो मारणु चाहीं। तुंहिंजी मर्ज़ी। नवाब खान मुंहिंजी त मर्ज़ी इहा आहे मां कंहिंजे बि चवण में न अचां ऐं पंहिंजी ज़िंदगी आज़ादी सां गुज़ारियां। हा हर माण्हू खे इहो हक़ आहे त पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ गुज़ारे। माफ़ कजो नवाब, मां तव्हांजी हिसे जी जंग विढ़ंदे विढ़ंदे शायदि ज़िंदगी खां अलाए केतिरो लवाए रहियो आहियां। शायदि एतिरो कंहिं मर्द खे लवाइण न घुरिजे। रहमान मां सम्झी वियो आहियां त तूं चवणु छा थो चाहीं। छेड़नि तुंहिंजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। वञ बाबा, वञी पंहिंजी ज़िंदगी आराम ऐं सुकून सां गुज़ार। ऐं जे न गुज़ारे सघी नवाब खान जे दिल जा दरवाज़ा तुंहिंजे लाइ खुलियल हूंदा। नवाब खान न मूंखे झेड़नि जीअण हराम कयो आहे, न ई मूंखे पंहिंजे लाइ को सुख ऐं सुकून घुरिजे। मर्द त कॾहिं बि सुख जो मोहताज न आहे हूंदो, पर मुंहिंजे पुठियां हिकु प्यार कंदड़ ज़ाल आहे। शादी खां वठी हिन महिल ताईं न हुनखे मूं सुठो खारायो न ई सुठो पारायो आहे। पीउ जी उमिरि जेॾो माज़ूर सरो आहे, हुनखे कॾहिं बि ख़ुशियुनि जो ॾींहुं नसीब न आहे। हाँ गुलबार, सालों के अस्पताल में मोकल मिली है।
ठीक है पोइ तव्हां ई गाॾी कराए पहुचो मुंहिंजे अचण जी कहिड़ी ज़रूरत आहे ठीकु आहे शेर अदा सालू के अस्पताल में मोकल मिली हुई है हा गुलबहार वठियो थो अचेसि गुलबार अस्पताल में पे गलायो छा था शेर न थाने मां पियो ॻाल्हाए विच में ॻाल्हाइण जी बि ॾाढी किनी आदत अथई भला पुछुम त कहिड़ो ॾोह कयम लख दफ़ा पुछ करोड़ दफ़ा पुछ शेर वञ अध किलो गुड़ ऐं अध किलो चांवर हाणे ॾिस मिठो देगड़ो रधे ज़ेबू अजायो मथे में सूर छो थी विझी वरी ॼाड़ी हणंदी ऐं वरी मथो बथियो सुती पई हूंदी ज़ेबुल छो मथो बदंदी मां पाण ॿियनि खे मथो बधाइण वारी आहियां ऐं माई छा तेजी पई रुगो विढ़ा कयो ख़ैर त आहे न असां किथे थी विढ़ूं रुगो विढ़ा लॻी पई अथव 2 मिंट चुप कयो त मां शहर खां सालू जा हाल वाल वठां तुंहिंजे नक खे बि शाबस आहे मासी साहिबा चईन 5 ॾींहंनि खां पोइ तोखे सालू यादि आयो खेरा मासी साहिबा पुछण त आई आहे न मासी साहिबा सालू मंझंदि ताईं पहुची वेंदो शुक्र आहे ज़ेबुल पंहिंजे हथड़नि सां चांहि जो चुको त पीआरी बि हा उथ ज़ेबुल मासी साहिबा खे चांहि पियारे हा उथ त मां नज़ीरा खां हाल वाल वठां हाँ तव्हां भली नज़ीरा तो हाल वाला वठो असां वरी पंहिंजी संगत सां वञी कचहरी